नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां सिंधड़ी खां ख़बर ॾींदाणूं। सिंधड़ी में हिकु सिंध हिकु सक़ाफ़त मच कचेरी जे अनवान हेठि सिंधड़ी भरिसां एसटीपी अॻवान अकबर शर जी औताक़ थी गुज़री, जंहिंमें सुगड़ अज़ीज़ सोलंकी, मिसरी शर, ॿिए मोहम्मद ख़ाशकली ऐं ॿियनि सुगड़नि पारां क़दीम सक़ाफ़ती रोड बैत गुज़ारतूं ॾथ ॾे सियारे जे थधी राति में हिकु सिंध हिकु सक़ाफ़त मच कचेरी में नंढा वॾा ॿुढड़ा ॿारनि वॾी दिलचस्पी सां शिरकत करे मच कचेरी खे मचाए छॾियो। इन मौक़े ते आयल महिमाननि पंहिंजे खिताब में चयो त हिकु सिंध हिकु सक़ाफ़त जे पैगाम कराची खां कश्मीर ताईं करोड़नि सिंधियुनि खे सिंधी टोपी अजरक फटके सां तस्वीर जे माड़ियुनि जीअं पोइ छॾियो आहे। हिकु ॾहाके खां मथे हर साल दिसंबर में सक़ाफ़ती ॾींहुं दुनिया खे सिंधियुनि सां ॿधी ऐं एके जो पैगाम ॾिए थो, जॾहिं त आख़िर में फ़नकार शाहिद लाशारी क़ौमी गीत ते महफ़िल जुमाए छॾी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।